दुखियो आ शेरे खुदा पाका तोखे ना है खबर काबे मां इन करे मोटायो मही त मुखे जवाब दे मुझे मुस्तफा करीम फरमायो अव्वल मा खलक अल्लाह नूरी सब खां पहिरीं अल्लाह पंहिंजे नूर मां मुखे बनायो मुखे जवाब दे मुस्तफा बनियो कदहिं बनियो काथे बनियो बस मुख्तसिर अल्लाह जे नूर मां मुझे मुस्तफा कंहिंजे लाइ फरमायो फातिमा तो बिदअतुम मिन्नी मुझे जिस्म जो टुकड़ो केरा जवाब दे मुझे आका छा फरमायो जवाब दे को समझी कोशिश करे जवाब दे मलाइका जी शादी कराणी थई त मलाइका सा जिन्न जी कराणी थई त जिन्न सा इंसान जी कराणी थई त इंसान सा छो नथो जवाब दी पो छो नथो जवाब दी जदे नूर जी शादी कराणी आ त नूर सा कराणी आ सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से याद रखी छद मुसलमान खुदा जो कसम खणी थो मां तोखे चवां ऐं तोखां मां पुछां थो त मूंखे जवाब दे मुंहिंजो मुस्तफा नूर आहे या नाहे छा थी दिल चवई वो जेकॾहिं आबे ज़मज़म जा 5 लीटर जी बोतल खणी अची मके मां ख़ास आबे ज़मज़म खणी अची उन्हें मां जे हिकड़ो कतरो कढी तो ने के आबे ज़मज़म चवंदे या पानी चवंदे जवाब दे छा चवंदे जवाब दे धीउ त ज़ैनब भी आहे धीउ त रुकैया भी आहे धीउ त कुलसूम भी आहे बाबो त सागियो आ अम्मा त सागी आ पर ऐलान सागियो नाहे छो सागियो नाहे यार के ख़बर आ त हे निज़ाम कीअं हलाइणो आ मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो फातिमा तो बिदअतुम मिन्नी फातिमा मां मुस्तफा जे जिगर जो टुकड़ो आ जेका नूर जो टुकड़ो आ उहा नूर आ उनके जेको घोट मिलियो चो उहो नूर आ तोखे छो थियो अंदर में सूर आ चई छद पुकारूं मैं अली मौला तुम्हें क्यों दर्द होता है पुकारूं मैं अली मौला तुम्हें क्यों दर्द होता है नबी ने खुद पुकारा है जो अली मौला अली मौला अली मौला सुन्नी सच्चो है तो दिल खोले जज कच्चो है तो तुझी मर्जी आ अली मौला जो तम मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी है अगे दफे थड़ी हाजरा वारा बुधाए वियो हुयो साईं त मरीज़ मरंदड़ खे रत जी ज़रूरत हूंदी आ जेको बचाईंदो आ पर रत उहो कम जो हूंदो आ जेको उन जे ग्रुप जो हूंदो आ ग्रुप मटिजी वियो हमराह वियो ग्रुप मटियल रत लगो उथण जे बजाय रत वींदो वियो जान में बेचैनी थींदी वई टंगू लगंदी वयूं मुंह गाढ़ो थींदो वयो खारस वठंदी वई हमराह वियो छाजे करे वियो यार रत उहो लगो जंहिंजो ग्रुप ई कोन मिलियो जे ग्रुप मिलई थो त चओ 5 नारा 5 तनी 1.25 लख नारा हैदरी 1.25 लख नारा छाजे करे बुध 1.25 लख नारा इन करे सुन्नी अकीदो भी जाहिर कदो हल पाजो 1.25 लख नारा इन करे जो जदे मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गदीर खुमजे मकाम ते सोने अली जे बाह में हथड़ो विझी करे मथे हथ करे चे मन कुंत मौला फहाजा अली मौला उन वक्त 1.25 लख सहाबी मौजूद हुया घना सहाबी हुया
सवा लख सहाबी मौजूद हुया इहो नारो हिक तुंहिंजो मुंहिंजो नाहे सवा लख सहाबा जो नारो आ मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी हो भले 1400 साल गुजरी विया अज भी कीमिया कीमिया है सोन सोना सोन वरी चो 100 दफा बाह में साड़े वरी कढ़ अगे खां उजरो 100 दफा बाह में साड़े कढ़ अगे खां उजरो कीमत बि दुबारा वधीक पर भाड़ियो पितल अलाए केॾा रंग रूप ॾे थोरो तो आयो अड़े बड़ा वॾो ज़ालिम ई धोखो हिकड़े सट में रंग ई मटिजी वेंदा आहिनि छो जो कूड़ कूड़ा सच सच्चा कसम थे खुदा जो जवाब दे 1400 साल गुजरी विया हन मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत साद बिन अबी वक़ास रदियल्लाहु तआला अन्ह जने अर्ज कयो या रसूल अल्लाह मदीने जे ताजदार ऐलान फरमायो छो त मुनाफिक वेठा रोज हिक बे के गुतगू हणंदा असा जी खबर कान थी पे सवे तो मां गैबदान नबी हां मुझे साबिरीन नबी सब्र कयो जने जलाले मुस्तफा रहमत मुस्तफा आलमे दो आलमे मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलाल में आयो ओ फलाना पुत्र फलाने जा मुनाफिको थी ओ फलाना पुत्र फलाने जाओ थी नाला भी वरता पीउ जा भी वरता माओ जा भी वरता तात तस्दीक सा उठाया वजन साद बिन अबी वक़ास रदियल्लाहु ताला अन्हु हुजूर जे कदमन में किरी चे तो या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी असा जा अबो अम्मा कुर्बान थन महबूब तवा त मुनाफिकन के सुन्या तो असा जबल में था रंगो थड़ी हाजरा में था रहूं वारह में था रहूं असा के सुन्याणो त मोमिन केड़ो आ मुनाफिक केड़ो आ मुझे मदीने जे मीर फरमायो मुझे अदा अली जो कसरत सा वनी नारायण मुझे बाली जो कसरत सा जिक्र कयो छो त अली जो चेहरो दिसण इबादत अली जो जिक्र करण इबादत अली सा वेहण इबादत अली जो नालो वठण इबादत मां न चवा अच अम्मा आयशा सिद्दीका सुहणी खां पुछी दे मोमिनन जी मां अम्मा आयशा सिद्दीका सुहणी रदियल्लाहु ताला अन्हा फरमाईंदी आ त महबूबन करीमन अलैहि सलातो वसलाम जे ज़ाहिरी हिन वसल मुबसाल मुबारक खां बाद में मां पंहिंजे दिलबर बाबा अबू बकर सिद्दीक जे ज़ुबान मां अक्सर सुणे अली जो ज़िक्र ॿुधंदी हुयसि अक्सर सुणे अली जूं ॻाल्हियूं ॿुधंदी हुयसि अक्सर सुणे अली ॾे निहारींदो हो हिकिड़े ॾे अर्ज़ कयमि त दिलबर बाबा राज़ कहिड़ो आहे मुंहिंजे बाबा दिलबर साईं फरमायो आयशा आयशा मुखे खबर आ त मुझो मुस्तफा छा में राजी थी रहियो मुखे खबर आ मुझो करीमा का छा में राजी थी रहियो आ हबीब फरमायो अली जो जिक्र कसरत सा कयो निहारण इबादत जिक्र करण इबादत इन करे अली दे घणो तो निहारिया त मुझो मुस्तफा राजी थी पवे दुनिया चावे मुस्तफा राजी थी पवे मुस्तफा चवे त मुझी बतूल राजी थी पवे मता शेर रह जी वने मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी हो लगा दो मिल के सब नारा अली मौला ना 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 अली जो हुबदार हो जे सीनो चीरे नारो न थी नथो सके हाँ इए शेरे खुदा खैबर के हिकड़ी लत सां टोड़ण वारो आ ओ सुन्नी पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जा मुरीद दुनिया के करे बुधा त सजण साईं जा फकीर सुहणे साईं जा फकीर मशवरन वारे साईं जा फकीर दिलबर साईं जा फकीर पीर मिठा जा गुलाम दिलबर सुने अब्दुल कादर जीलानी जा मुरीद सुने अली सां कीअं प्यार कंदा अर्ज पे कयो मुंहिंजा दोस्त वापस वरी मोटी हला मक्के में छो त जेको मक्को आ ॾाढो पक्को आ जेको मक्को आ ॾाढो पक्को आ टियों दफ़ो चवां जेको मक्को आ ॾाढो पक्को आ रब्बो रमज़ान में नसीब करे त पाण ई मोटी अचे ॻाल्हियूं कजा मक्के में भी अरब मक्के में भी अरब खुदा जो घर भी मदीने में भी अरब महबूब जो घर आ मदीने में वञ
खाई खाई थकजी पवंदे मिंथू कंदे ऐलाज कंदे मूडेया 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 चवंदे कहदे वञी कहदे वञा मक्के में अच चवंदे तू सॾु कर त मां चा भला तू सॾु कर भला तू सॾु कर सब को चवंदे न जेको मक्को आ ॾाढो पक्को आ खालिक केरा मालिक केरा जवाब ॾिजो अल्लाह खालिक केरा मालिक केरा परवरदिगार केरा रिज़्क़ ॾींदड़ केरा रोज़ी ॾींदड़ केरा सब कुछ मुझो अल्लाह हुआ मगर दुनिया के ॿुधाए रहियो आ मुझो अल्लाह त महबूब सां प्यार कीअं कबो आ जंहिं महबूब सां प्यार हूंदो आहे उन जे अंगणनि सां बि प्यार उन जे माण्हुनि सां बि प्यार उन जे वतन सां बि प्यार उन जे देश सां बि प्यार पोइ जंहिंजो महबूब सां प्यार आहे छो उन जो हिते बि बेड़ो पार आहे त हुते बि कलाक यूं हलियो वियो लेकिन अञा मां न लहंदुमि अञा मां शुरूआत कई आहे अज़ीज़ाने मन अञा मूंखे हलण ॾे अधु कलाक मूंखे ज़ोरीअ बि वेहार जा 5:30 खोग में उथण मूंखे न ॾिजां भले जो थकल हां परवाह न आहे पर अहिड़ी सजण जी जमायत जज़्बे वारी कॾहिं कॾहिं मिलंदी आहे मोटी हला जितां तोखां विसरी वियो आहे छा चयुमि पे काबो पाका चो काबो पो केरा तव्हां में को हिकिड़ो त नारो हणी मूंखे ॾेखारे जेको पंहिंजे घर खे ॿाहिरों गंद खणी अचे कमरे में रखंदो जेको हिकिड़ो त ॿुधायो तव्हां में कोई भी कोने को सभई चवंदो असां को चरिया थो रही हूं जेको ॿाहिरों गंद खणी ईंदो उनखे छा चइबो आहे जवाब ॾे ॻाल्हि आहे छा चइबो आहे जेको गंद खणी ईंदो उनखे चरियो चइबो आहे लेकिन काबो कंहिंजो आहे जवाब ॾे ॻाल्हि काबो कंहिंजो आहे वरी जो काबो कंहिंजो आहे बैतुल्लाह कंहिंजो आहे उन जी सिफ़त छा आहे अल्लाहु जमीलुल व युहिब्बुल जमाल अल्लाह सुहिणो आहे अल्लाह सूंह खे पसंदि